असांखे चवंदा आहिनि हिननि जी ज़बान वॾी आहे, ही ॻाल्हाइनि घणो था, ॻाल्हायूं बि न छा। घेराव थींदो, हिननि जा महिरबानी कजो हिकिड़ो कमु कजो, हिननि जा फोटू ईंदा दोदन पुटनि जा जेके सिंध जे नाले ते वोट वठनि था, ही कहिड़ी होटल में विकाणा, कॾहिं विकाणा, किथे विकाणा, कंहिं सौदो कयो, छा हो, उनजो आड़ती केरु हो, किथे जो, ऐं उहे ॿुधनि बि पिया। हो त चवनि था ही बिशनी अची किथां वियो आहे। मुंहिंजो आउं सिंध जो मिरासी आहियां, दौलारी आहियां, तोल खणी तव्हांजे लाइ सॼी सिंध में वेंदुसि। मुंहिंजो खटण बटण जा मसइलो न आहे। मूं पहिरें ॾींहुं चयो 2 लख भरिया अथमि, 15 ॿारनि में वञी मूंखे तव्हांखे ज़लीलो ख्वार करिणो आहे, तव्हांजा कुर्तोत ॿुधाइणा आहिनि। ही दोस्त वेठा आहिनि। उन ॾींहुं इलेक्शन वारे ॾींहुं मूंखे अमरान चयो ही तूं पंहिंजी इलेक्शन ख़राबु पियो करी। मूं चयो मूंखे उहो माण्हू गैरतमंद वोट ॾे जेको हिन मुल्क में एस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ हुजे, जेको ज़िया लंजार माफ़िया जे ख़िलाफ़ हुजे, मूंखे उहो माण्हू वोट ॾे। असां त नारायणी माण्हुनि खां वोट वरिता। राधा रोशन सही चयो, पीपल्स पार्टी जा इलाही दोस्त उन्हनि चयो यार ॻाल्हि ॿुध, असीं फाथा पिया आहियूं पर ॻाल्हि तूं सही थो करी, कसम सां वोट तोखे ॾेई आया आहियूं। छा कनि माण्हू साईं। हाणे कुझु आसरो थियो आहे, को मेद थियो आहे, तव्हां को ॾीओ ॿारियो साईं, असीं बि तव्हां सां गॾु आहियूं। बाक़ी ही जेके मश्करियूं हलनि पियूं, कॾहिं तहरीकूं कंहिंजे कंट्रोल में ई न रहंदियूं, न को लीडरनि जे कंट्रोल में रहनि, न को कैबिलिगारी जे कंट्रोल में रहनि, न को वड़ाइच जे कंट्रोल में रहनि। इहे जेके 27-28 साल जा शागिर्द आहिनि, जेकॾहिं इहे कॾहिं निकिरी पिया यगाना थी ऐं रोड भरिजी विया, तव्हांखे घटि ई न मिलंदी। 7 करोड़ माण्हू सिंध में रहे थो, तव्हां केतिरो माण्हुनि खे दॿाईंदो। हवा हिकिड़ो ट्यूब आहे, हुन में हवा भर भरां नेठि त फाटंदो। तंहिं करे दोस्तो महिरबानी करियो, जिन पीढ़ी क़ाइमु कई आहे चौपाई माल जी विकामजण लाइ, अचो अदा तव्हांखे वठूं, ख़रीद करियूं। तंहिं करे उन्हनि खे ख्वार करिणो आहे, अहिड़ो ख्वार करिणो आहे जीअं असां हींअर बबरलोए खां पोइ लॻा पिया आहियूं इन्हनि अमराउनि खे, ताकी उहे हिकु टके जा थी वञनि। छो जो सिंधी माण्हू वीचारे ॿाराड़ी जे माण्हू खे ही मोबाइल पाण लाइ रहमत थी आयो आहे। ॻोठु वेठो आहे, गाह जी भरी करे बीठो आहे, उहो बि ॾिसे थो आदा फिलाणो केबिलिगारी गदार थी वियो, उते गाह कंदे मूं ते लानत जो वसकारो आहे। मूंखे ख़बर ई कान्हे अहिड़ो कमु कबो। पलीजो साहिबु वॾो चवंदो थुक थुक उछलाइजे, उहा समुंड थिए, उन थुक में ई ॿुॾी मरी वञे। अहिड़ो कमु कबो इंशाअल्लाह ताला। दोस्त, सिंध बार काउंसिल में आउं ॿियनि जी ॻाल्हि नथो करे, आउं पाण वेठो आहियां। अचे भला दो पुट अचे, आउं ॾिसांसि, पहिरीं पुछूसि त सही, भाई ज़ुल्म ई कोई तो मूंखे ॿुधाए त सही। बिजराणी लिगारी मायूं वीचारियूं, माई माना ग़रीब मिसकीन, उन जूं काठियूं बंदि, उहा वञे थी नंढड़ी ॿारड़ी खणी, हिन सोन जहिड़ी सिंध जी माउ उहा खणी वञी उन दरिया हवाले पाण खे थी करे। हिनखे शर्म नथो अचे। पोइ चवंदा गारियूं था ॾियो, गारियूं तव्हांखे केरु थो ॾे? चवंदा सुधारा आणो। हिकिड़े माण्हू आख़िरी ॻाल्हि कयां थो साईं, मूंखे ॿुधायो हिन हैदराबाद शहर में 1 महीने में 85 करोड़ रुपया अचनि था। घणा? 85 करोड़ रुपया। स्प्रे न आहे, शहर जा माण्हू 90% डेंगी में पंहिंजा ॿार खणियो, को हुन अस्पताल में वेठो आहे, को हिन अस्पताल में, को हिन अस्पताल में। तव्हां त माण्हुनि जो माना माण्हुनि खे ज़लील करे मारियो आहे। ॿियो माण्हू हर महीने 85 करोड़ रुपया हिन मुल्क जा खाई वञे ऐं हुनखे तव्हां हार ऐं ढोल वॼाईंदा वतो हुन माण्हू जे पोयां। इहो माण्हू गदार वॾो आहे या हू जेको नारो आणे थो उहो गदार आहे? तव्हां कंहिं सां टोपटाड़ियूं करियो था, असांखे अहिड़ी ॻाल्हि क़ाबिल क़बूल न आहे। दोस्तो, असां ई सुञाणे रस्तो इख़्तियार कयो आहे। सिंध जूं मोहबतूं असांजे झोली में आहिनि। असां सम्झूं था केर बि माण्हू हुजे उहो अॻियां थींदो, असीं हुन जा सिपाही थी कमु कंदासीं। इलाही माण्हुनि मूंखे ताना ॾिना, आदा बबरलोए में
घणा वड़ा अचिजे पोयां हेॾो कद 7 फुट जो माण्हू तूं वठ वठां चवीं पियो त मुंहिंजो इमाम आहे ऐं सिपाही आहियां चओ मुंहिंजो इन करे असांखे कंहिं शइ जी फ़क़ीर माण्हू आहियूं सूफ़ी माण्हू आहियूं लालची कान्हे अॻवाणी हुजे चंग मुड़सी हुजे नालो हुजे इज़त हुजे ही हुजे बाबा इज़तूं सभु हला वठनि जंहिंखे ॾियणी हूंदी पाणे चूंडे ॾेई छॾींदो असांजो कमु आहे पंहिंजे माण्हुनि सां गॾु बीहणु ऐं उहो बीहंदासीं आख़िर में फैज़ अहमद फैज़ जूं 2 सिटूं आहिनि है हिम्मत तो कर फिरदौस से बरी अपनी मांगी हुई जन्नत से दोज़ख का अज़ाब